अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मेराज जंहिं टाइम मां वियो मेराज ते मां हिकिड़े गिरोह खे ॾिठुमि, हिकिड़े इंसाननि जे टोले खे ॾिठुमि। उन्हनि खे ॾिठुमि त उहे जेके हुया पंहिंजे नेहनि सां पंहिंजे मुंहं खे पटिन पिया, पंहिंजे नेहनि सां पंहिंजे मुंहं खे जेको आहे पटिन पिया। जिब्राइल अमीन खां पुछा कयुमि त इहे पंहिंजे नेहनि सां पंहिंजे मुंहं खे छो था पटिन? त जिब्रील अमीन फरमाया या रसूल अल्लाह, हे तव्हांजी उम्मत जा गिला करण वारा अथव, गीबत करण वारा अथव। ऐं अल्लाह जे नबी फरमायो वरी ॿीहर इन्हनि खे ॾिठुमि, वरी ॿिए हंधि ॾिठुमि, उते वरी हिकु ख़राबु हिकिड़ो गोश्त खाइनि पिया, सड़ियल हिकिड़ो बदबूदार जेको आहे गोश्त खाइनि पिया। वरी मूंखे ॿुधायो या रसूल अल्लाह, हे गिला करण वारा अथव, हे गीबत करण वारा अथव। जो क़ुरान मजीद जे अंदरि अल्लाह ताला फरमायो तव्हां मां कोई पसंदि कंदो, अल्लाह ताला इरशाद फरमायो तव्हां मां कोई पसंदि कंदो जो तव्हां पंहिंजे सॻे मोल भाउ जो गोश्त खाओ? अल्लाह ताला फरमायो यकीनन तव्हां उनखे नापसंदि सम्झंदव। ऐं गीबत अहिड़ो जेको आहे बुरो जेको आहे हिकिड़ो फेल आहे।